नाज़रीन, खबर जो सिलसिला जारी है। हमारे कराची का खबर नालों तो दहशतगर्दी तोड़ अदालत साफ़ी मुश्ताक सरकी खिलाफ दाखिल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करे छॾिया आहिनि। अदालत पारां साफ़ी मुश्ताक सरकी ते दाखिल केस शीशन कोर्ट मुंतकिल करण जो हुकुम ॾिनो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो फिदा हुसैन मरी सां। जी फिदा हुसैन, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची जे दहशतगर्दी तोड़ अदालत सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकीअ ख़िलाफ़ दाख़िल चइनी केसनि में जेको दहशतगर्दीअ जा कलम ख़तमु करे छॾिया आहिनि। कराची जे दहशतगर्दी तोड़ अदालत में सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकीअ जे केसनि जी ॿुधणी थी, जंहिं दौरान जेको मुश्ताक सरकी जे वकील अदालत खे दरख़्वास्त कई त पुलिस पारां सीनियर सहाफ़ीअ ख़िलाफ़ दाख़िल कयल चइनी केसनि में जेको दहशतगर्दी जा कलम लागू नथा थियनि, जंहिं करे जेको इन कलमनि खे ख़तमु कयो वञे। वकील जे दरख़्वास्त खां पोइ अदालत मुश्ताक सरकीअ ख़िलाफ़ दाख़िल चइनी केसनि में जेको दहशतगर्दी जा कलम ख़तमु करे छॾिया आहिनि। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदालत सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकीअ ख़िलाफ़ जेके दाख़िल चारी केस हुआ उहे जेके शीशन कोर्ट मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी महिरबानी तफ़सीलात काका करण जी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।